अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। दोस्तों उम्मीद जिते भी हूंदा खुशबाश हूंदा ठीक ठाक हूंदा। अज हैदराबाद के अंदर हैदराबाद में जेका पार्किंग माफिया जिन हैदराबाद के माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो आहे। जे रोड ते वञो उते को न को एजेंट अची बीही करे को 100 रुपया को 20 रुपया को 30 रुपया को 500 रुपया उगाड़े थो। उन्हनि जे खिलाफ़ हैदराबाद की कोर्ट में ही केस फाइल करे छॾियो आहे, जंहिंमें हैदराबाद जे SSP खां वठी करे जेके भी असांजा SHOs आहिनि उन्हनि सभिनी खे असां पार्टी ठाहियो आहे। 26 तारीख़ ते इंशाल्लाह उहे ईंदा, हिते पंहिंजो जवाब जमा कराईंदा ऐं उन खां पोइ इंशाल्लाह कोर्ट खां आर्डर वठिबो इन पार्किंग माफिया के खिलाफ त इहा इलीगल माफिया है, जंहिंजे खिलाफ सिंध गवर्नमेंट जो पंहिंजो नोटिफिकेशन निकिरी चुको आहे ऐं SSP खे असां इहो चवणु चाहियूं था त उन नोटिफिकेशन ते अमल दरामद करायो ऐं फिल फोर हैदराबाद में जेका इहा इलीगली पार्किंग माफिया कम करे रही आहे इन पार्किंग माफिया खे ख़त्म कयो वञे ऐं हैदराबाद जे माण्हुनि खे जेको जीअण हराम कयो वियो आहे, हैदराबाद जे माण्हुनि जे जेके जेबनि ते जेके डाका हया था वञनि इहे भत्ताखोरी करे इहा ख़त्म कराई। ज़िंदाबाद।